त डॉक्टर साहब असां ॾिसूं था त हीट स्ट्रोक जेका आहे उहा मुख़्तलिफ़ माण्हुनि खे त थिए थी, पर असां जेको सभ मां घणो वल्नरेबल ग्रुप आहे उहो केरु आहे। ऐं जीअं असां ॾिसूं था त जेको आहे सो असां वटि बुज़ुर्ग हूंदा आहिनि, यूथ हूंदी आहे, मिड एज माण्हू हूंदा आहिनि या ॿार हूंदा आहिनि, त कहिड़ो सभ मां घणो वल्नरेबल ग्रुप आहे ऐं असां कहिड़े तरीक़े सां ख़्यालु रखी था सघूं पंहिंजे घर में ॿारनि जो या पोइ असांजा जेके वॾा आहिनि उन्हनि जो। अच्छा, जेको इहो बि तव्हांजो ॾाढो सुहिणो सुठो सुवालु आहे। माना ज़ाहिर आहे बुज़ुर्ग त जेके वीचारा आहिनि जिन में मतिलबु घर उन्हनि जा माना कखाऊं घर जेकी आहिनि माना हीट जो जेको उन में इन्वॉल्वमेंट ॾाढी आहे, सनलाइट ॾाढी थी अचे, उन्हनि खे ज़्यादा माना इफेक्ट थिए थो पियो। ऐं उहे लेडीज़ जेके माना प्रेगनेंट आहिनि उहे बि माना कॾहिं कॾहिं अफेक्ट थियनि थी पियूं उन जे हवाले सां। मज़दूर तबिको ऐं जेके ड्राइवर आहिनि या कंडक्टर आहिनि जेके माना अच वञु कनि था, डेली बेसिस ते ट्रेवलिंग कनि था वॾी वॾी रूट ते, ठीकु आहे न, ट्रक वारा आहिनि, त इहे माण्हू जेके न ॾाढो माना जेको आहे न अफेक्ट कनि था। अच्छा, हिकिड़ी शइ मां तव्हांखे शुरू में थोरी माना रहिजी वई शायदि, त कॾहिं बि ॾिसो हिन जो जेको टेम्परेचर हूंदो आहे न हीट स्ट्रोक में 104 105 ताईं जेको आहे न वेंदो आहे, त माण्हू चवंदा आहिनि त हिनखे आहे एॾो तेज़ बुखार आहे, हिनखे पैरासिटामोल त ॾियो, पर कॾहिं बि अहिड़े माण्हूअ खे माना इन कंडीशन में पैरासिटामोल एंटीपायरेटिक काई बि दवाई न ॾियो हुनखे न, छो जो हुनजो ब्रेन ऑलरेडी माना जेको कूलिंग सिस्टम खे माना सप्लाई कंदो आहे उहो डैमेज मतिलबु डैमेज फॉर टाइम बिंग उनखे सप्लाई न ॾेई सघंदो आहे। त इन जे करे काई बि मेडिसिन उन वक़्तु उनजे लाइ इफेक्टिव न हूंदी आहे, बल्कि उनजे लाइ जो न नुक़सानु थी सघे थो। पर हिकु शइ जेकॾहिं तव्हां ॾिसो उन में महसूसु कयो त हिनखे पघर नथो अचे बिल्कुलु ई, त पोइ तव्हां सम्झो हिनखे हीट स्ट्रोक आहे, ठीकु आहे, उनखे तव्हां पैरासिटामोल न ॾियो। ऐं जेकॾहिं कोई अहिड़ो माण्हू आहे जंहिंखे पघर बि अचे थो पियो ऐं टेम्परेचर आहे, पघर अचे थो, त पोइ उनखे तव्हां पैरासिटामोल जेको आहे न ग्रुप ॾेई सघो था पिया, ठीकु आहे न, बाक़ी न तव्हां हुनखे नथा ॾेई सघो। बसि इहे ई माण्हू जेके आहिनि, तव्हांजो क्वेश्चन हुयो त कहिड़ा माण्हू अफेक्ट थी सघनि था, त असां मेंशन कयोसीं माना प्रेग्नेंट लेडीज़ आहे ऐं डायबिटिक, उहे डायबिटिक पेशेंट जिनजी शुगर इलाही हाई रहे थी पई, कंट्रोल में न आहे, ठीकु आहे। ऐं ॿारड़ा बि अफेक्ट थी सघनि था। पंहिंजी ॿियो मुंहिंजी मदर्स खे, पेरेंट्स खे बि मां इहो चवंदुमि, जॾहिं स्कूलनि में हाणे त छुट्टियूं थियण वारियूं आहिनि, पर हिन स्टेज में बि जेकॾहिं स्कूल वञनि था ॿार, उनखे माना ड्रिंक्स जेको आहे न ठाहे करे ॾियनि त उहे खणी वञनि ऐं उते माना हर वक़्तु अधु कलाक में सिप माना जेको आहे न उहो पीअंदा रहनि, त जीअं ॿारनि खे माना जेको आहे न हाइड्रेट रहनि ॿार जेको आहे न स्कूल में। ईअं टीचर्स बि खणी वञनि, हर तबिको पंहिंजो पाण सां गॾु कुझु ड्रिंक्स खणी वञनि त जीअं पाण खे प्रिवेंट करे सघनि। जी, डॉक्टर साहब, जीअं तव्हां ॾिसो था त हिनमहिल क़ुर्बानी बि थी आहे, त उनजे करे इलाही आलाइशूं वग़ैरह बि जेके आहिनि उहे रोड ते हेॾे होॾे इलाइक़नि में आहिनि। वरी हीट वेव बि मथां हली वई आहे असांजे मथां, त इन दौरान जेके माण्हुनि खे बीमारियूं थींदियूं आहिनि उन्हनि खे माण्हू कीअं टैकल करे। ऐं ॿियो जेको आहे सो अगरि तव्हांखे लॻे थो त इहे जेके माण्हू आहिनि जेके इफेक्ट थी विया आहिनि, त तव्हां कीअं आइडेंटिफाई करो त इन्हनि खे हीट वेव जे करे का बीमारी थी आहे, जेको बुखार वग़ैरह थियो आहे, या ये ॿी का बीमारी बि थी सघे। ॾिसो सुमरा, हिकु त जेके आलाइशूं तव्हां ज़िक्र कयो न, आलाइशुनि सां हीट स्ट्रोक न थींदो आहे, ठीकु आहे, या हुन सां बीमारियुनि जो माना हा अलबत्ता माना अहिड़ी गर्मी में कोशिशि कयो त गोश्त घटि खाओ, ठीकु आहे न, माना जेको आहे न जीअं असांजा रखी था छॾनि त सुबुह बि गोश्त, मंझंदि बि गोश्त, राति जो बि गोश्त, सही आहे। त इहे शयूं माना वरी जेको आहे न माना पेट ख़राबु कनि थियूं पियूं ऐं हुनजी में डिस्टर्बेंस थिए थी पए, त इन सां बीमारियूं ॿियूं डेवलप थी सघनि थियूं पियूं। जी जी, मां उन्हनि बीमारियुनि जे बारे में तव्हांखां पुछण पई चाहियां। हा, त उहे तव्हां ॾिसो न, माना गैस्ट्राइटिस थी सघे थी, गैस्ट्रो जा खोड़ सारा इश्यूज़ थियनि था पिया, मोशंस थी सघनि था। हाणे गर्मी में जेकॾहिं माण्हू खे इलाही मोशंस थी वञनि त पोइ हुनजी सॼी डिहाइड्रेशन थी वेंदी, डिहाइड्रेशन थी वेंदी त तव्हांजो सॼो बॉडी सिस्टम जेको आहे न चोक थी वेंदो, ठीकु आहे न, पोइ वरी असांखे साॻियो ई माना उहे ई खपंदियूं आहिनि। असां वटि इहो ई आहे त माना जेको आहे न 3 ॾींहं 4 ॾींहं कंटिन्यू गोश्त खाए करे वरी सिधो अस्पताल में ईंदा आहिनि सभु माण्हू न, त जेको आहे न कंपनसेट कयो, जेको आहे इन अहिड़े गोश्त मां चवंदा न एक्सेस ऑफ एवरीथिंग इज़ बैड, ठीकु आहे, तव्हां किफ़ायत शायरी कयो, ओतिरो खाओ त जेतिरो तव्हां हुनखे टॉलरेट करे सघियो, ठीकु आहे न, बजाए की तव्हां सुबुह शाम 5 ॾींहं कंटिन्यू गोश्त माना खाओ, वरी साॻियो अचो हॉस्पिटल में एडमिट थियो, त मुंहिंजे ख़्याल में त इन शइ खे माण्हू थोरो ॾिसे। जी, ठीकु आहे डॉक्टर